अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में पहली कार आवाया सायरा सुमरो आवाया बिरिया गुल सबका वरी का नज़र हेडलाइन ते। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इन भेरे गिलगित जो वज़ीर आला जी आलो आणण चाहियूं था। हुकूमत ठाहिण लाइ गिलगित मां वरी अक्सीरत सां अमेंडमेंट खपे। जॾहिं बि पीपल्स पार्टी खे मौक़ो मिलियो आहे त गिलगित खे पंहिंजा हक़ ऐं सुञाणप मिली आहे, पंहिंजे लाइ न पर गिलगित बल्तिस्तान जे अवाम जे हक़नि लाइ मौक़ो घुरी रहियो आहे। गिज़र में अवामी जलसे के खिताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो त वॾो मेंटेन घुर्जे त जीअं इस्लामाबाद वञी ॻाल्हाए सघां त ॿिया सूबा ठाहिण खां अॻु गिलगित जो आवाज़ ॿुधो वञे। ॿियनि पार्टियुनि जी कोशिश हूंदी आहे त कीअं माण्हुनि खे बेरोज़गार करियूं। पीपल्स पार्टी हमेशह अवाम खे रोज़गार ॾिनो आहे। नए माली साल जी वफ़ाक़ी बजट 10 जून ते पेश कई वेंदी। क़ौमी असेंबली जो बजट इजलास 10 जून अरबा जे ॾींहुं शाम जो 5 वॻे थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो इजलास 8 जून ते तलब करे वरितो। चइनी सूबनि जा वॾा वज़ीर, आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म ऐं गिलगित जो वज़ीर आला शरीक थींदा। इजलास में नए माली साल जी बजट तजवीज़नि ते गौर वीचार कयो वेंदो। बजट ते पीपल्स पार्टी ऐं हुकूमत जी हाणे सीनियर क़यादत विच में ॻाल्हि ॿोल थींदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां नायब वज़ीर आज़म इसाक डार मुलाक़ात कंदो। वफ़ाक़ी आईनी अदालत चयो आहे त हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट या वफ़ाक़ी आईनी अदालत जे मातहत नाहे। मुल्क में इन वक़्त 5 ख़ुद मुख्तियार हाई कोर्ट्स आहिनि। हर हाई कोर्ट आज़ाद आईनी अदालत आहे। वफ़ाक़ी आईनी अदालत पंहिंजे फ़ैसिले में वधीक चयो आहे त हाई कोर्ट जा फ़ैसिला सुप्रीम कोर्ट में चैलेंज थी सघनि था। हाई कोर्ट जे फ़ैसिले खे चैलेंज करण सां अदालत मातहत नथी थी वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जा ईरान ऐं कुवैत जे सरबराहन सां राब्ता, छिकताण घटाइण ऐं ख़िते में अमन जे क़याम ते ॻाल्हि ॿोल। परॾे खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन इंदिराबी चयो आहे त पाकिस्तान ख़िते में अमन लाइ बहितरीन ऐं मुख़लिसानो किरदार अदा करे रहियो आहे। पाकिस्तान खे उमेद आहे त धुरियूं जंगबंदी मुफ़ाहिमत ते अमल कंदियूं। परॾे खाते जे तर्जुमान मीडिया खे हफ़्तेवार ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त भारत सिंध तास मुआहदे ते मुख़लिसानो अमल बहाल करे पाकिस्तान जे हिसे जो पाणी रोकण वारा मंसूबा ख़त्म कया वञनि। पाकिस्तानी इदारनि ऐं माण्हुनि मथां हमला बर्दाश्त न कया वेंदा। ख़ातिरी चाहियूं था त अफ़गान सरज़मीन पाकिस्तान जे ख़िलाफ़ इस्तेमाल न थिए। कुवैत एयरपोर्ट ते ड्रोन हमले जी वीडियो जारी करजी। कुवैती अख़्तियारनि जो चवणु आहे त एयरपोर्ट जे टर्मिनल 1 ते ईरानी ड्रोन सां हमलो कयो वियो। पासदारान इनक़लाब पारां कुवैती एयरपोर्ट मथां हमले जी तरदीद। तर्जुमान जो चवणु आहे त कुवैत जे हवाई अॾे ते तबाही अमरीकी दिफ़ाई निज़ाम पेट्रियाट में ख़राबी सबब थी। ईरान खिलाफ जंग में ट्रंप जा अख्तियार घटाइण लाइ अमरीकी पार्लियामेंट में ठहराव मंज़ूर। करारदाद जे हक़ में 215 ऐं मुखालिफ़त में 208 वोट पिया। करारदाद डेमोक्रेट्स पारां पेश कई वई। चईन रिपब्लिकन मेंबरनि बि डेमोक्रेट्स जो साथ ॾिनो। करारदाद मूजिबि ईरान खिलाफ जंगी कार्रवाई कांग्रेस जी मंज़ूरी खां सवाइ न कई वेंदी। अमरीकी अख़बार दावा कई आहे त अमरीका हाणे ईरान खिलाफ़ ॿीहर जंग न कंदो। सदर ट्रंप पंहिंजे मुशीरनि खे ॿुधाए छॾियो आहे त जेसिताईं ईरान अमरीकी फ़ौजनि खे निशानो न बणाईंदो तेसिताईं ॿीहर जंग न कंदासीं। रिपोर्ट मुताबिक़ ट्रंप इंतज़ामिया सिफ़ारतकारी खे तरजीह ॾेई रही आहे, जंग खे वधीक फैलाइण नथी चाहे। इसराइल ऐं लेबनान जंगबंदी ते राज़ी थी विया। अमरीका जे टियां कड़ी में ॻाल्हियुनि जे चोथे दौर बाद गॾियल पधर टामो जारी। ॿिन्हिनि मुल्कनि ॻाल्हियूं जारी रखण ते इतफ़ाक़ करे वरितो। इसराइल ऐं लेबनान 22 जून ते ॿीहर ॻाल्हियूं कंदा। अमरीकी परॾेही वज़ारत मूजिबि हिज़्बुल्लाह खे हमला रोकण ऐं ॾखण लेतानी सेक्टर ख़ाली करणो पवंदो। इसराइल ऐं लेबनान अज़म वरजायो आहे त हिक ॿिए ख़िलाफ़ अगराई न कंदा। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी विच में मुलाक़ात। मुल्क में अमन अमान, बैनुल अक़वामी ताउन ऐं ॿियनि मामलनि ते ॾे वठ। कराची समेत सिंध जे वॾनि शहरनि में मंशियात जे ख़ात्मे ते बि ॻाल्हि ॿोल। मोहसिन नक़वी पारां कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ते सिंध हुकूमत जी वाखाण। सीनियर वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त वफ़ाक़ी सूबनि विच में ताउन क़ौमी चैलेंजनि खे मुंहुं ॾियण जो बहितरीन ज़रियो आहे। क़ौमी मुफ़ाद जे मामलनि में समूरनि इदारनि ऐं हुकूमतनि खे गॾिजी कमु करणु घुरिजे। सिंध हुकूमत दोहनि जे ख़ात्मे ऐं अमन अमान क़ाइमु रखण लाइ कोशिशूं वधीक तेज़ कंदी।
मैट्रिक जा नतीजा 10 जुलाई, इंटरमीडिएट इम्तिहाननि जा नतीजा 31 जुलाई ताईं जारी करण जो ऐलान। सूबाई वज़ीर मोहम्मद इस्माइल राहू जी सदारत हेठि समूरनि तालीमी बोर्डनि जो इजलास। तालीमी बोर्डनि जे अमलदारनि पारां सूबाई वज़ीर के डिवीज़ननि अंदरि मुनक़िद कयल इम्तिहानी नतीजनि बाबति ब्रीफिंग। इजलास दौरान ॿुधायो वियो त 9हीं ऐं 11हीं क्लास जे इम्तिहाननि जा नतीजा 31 जुलाई ताईं जारी कया वेंदा। मैट्रिक इम्तिहाननि जा नतीजा 10 जुलाई ऐं इंटरमीडिएट नतीजा 31 जुलाई ताईं जारी कया वञनि। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त इम्तिहानी नतीजा मुक़रर वक़्त अंदरि जारी थियण सां शागिर्दनि खे वक़्त सर मथियनि क्लासनि अंदरि दाख़िलाउनि में सहूलियत मिली सघंदी। एसएसपी हैदराबाद जो जूनियर क्लार्क मारिया सारियो गिरफ़्तार खदड़ा फ़कीर रिमांड ते जेल हवाले। हैदराबाद पुलिस गुज़िरियल ॾींहुं एहतजाज दौरान गिरफ़्तार कयल समूरनि जवाबदारनि खे अदालत में पेश कयो। अदालत मारिया सारियो समेत 14 खदड़नि फ़कीरनि खे 14 ॾींहं जुडिशियल रिमांड ते जेल उमाणे छॾियो। अदालत ॾाढो गिरफ़्तार खदड़ा फ़कीरनि पारां पुलिस ते तशद्दुद करण जा इल्ज़ाम। फंड नाहिन मिपुखार ज़िले इंतजामिया पारां इन साल मैंगो फेस्टिवल न लॻाइण जो ऐलान। मैंगो फेस्टिवल मुनक़िद करण लाइ डीसी मिपुखार जी सदारत हेठि मैंगो फेस्टिवल मैनेजमेंट कमेटी जो इजलास। कमेटी जे चेयरमैन आरिफ भुरगड़ी आगाही ॾींदे चयो त सिंध हुकूमत खे मैंगो फेस्टिवल लॻाइण लाइ 1 करोड़ 60 लख रुपया ॾियण लाइ दरख़्वास्त ॾिनी वई हुई। हुकूमत हिन वक़्त ताईं को बि जवाब नाहे ॾिनो। उन करे हिन साल मैंगो फेस्टिवल मुलतवी कयो वञे थो। आबादकारनि जो चवणु आहे त ज़िले इंतजामिया मुख़्तलिफ़ बजट मां रक़म कढी मैंगो फेस्टिवल लॻाए। दोदापुर वेझो नौजवान नारी जो गोली लॻल लाश मिलियो। मीरानपुर थाणे जे ॻोठ मिठल डहाणी में नौजवान नारी सफ़िया उर्फ रेशमा जो गोली लॻल लाश हथ इस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद मक़तूला नारी जो लाश वारसनि हवाले कयो वियो। सामारो वेडो जवाबदार कारे जे इल्ज़ाम हेठि घरवारी भाउ के घोटा ॾेई क़तल करे छॾियो। ॻोठ रमज़ान शहर में औरत पठाणी शहर नौजवान शहबाज शहर बेदर्दी सां क़तल। पुलिस पहुची औरत जो लाश तहवील में वरितो। नौजवान जो लाश वाह में लोहण जा इतला। पुलिस जो चवणु आहे त वाक़े में मुलविस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक जांच कई पई वञे।